ही कुंडरीअ जो उहो इलाइक़ो आहे जिथे एशिया जी सभ खां वॾी मिर्च मंडी आहे, पर हिते जी इंतिज़ामिया जी नाअहली ऐं गिफ़लत जे करे ही ख़ूबसूरत शहर पंहिंजी ख़ूबसूरतीअ खां महरूम थींदो वञे थो। हिते जा कुझु इलाइक़ा जिन में ख़ालिद कॉलोनी, मेहरान कॉलोनी, महराज कॉलोनी, भिटाई कॉलोनी, आसिफ नगर, समीउल्ला कॉलोनी, गरीबाबाद कॉलोनी ऐं ॿिया इलाइक़ा मुसलसल तेज़ियानीअ जा शिकार आहिनि। हिननि मख़सूस इलाइक़नि खे न त रोडनि जी सहूलियत मिली सघी आहे, न ई ड्रेनेज सिस्टम नेकालीअ जे सिस्टम जी सहूलियत मिली आहे। बरसाति जे ॾींहंनि में हिते हलणु मुश्किल थी वेंदो आहे ऐं सफ़ाई न हुअण करे मच्छरनि जो आज़ार बि वधी वियो आहे, जंहिं जे करे हिते जा रहवासी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि।